बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां हिते फिरियर हॉल में जेके गॾु थिया आहियूं, इहो उडार जी वॾी महिरबानी आहे जंहिं ही डिजिटल सिंध जे नाले सां हिकिड़ो इनिशिएटिव वरितो जेको अॼु पूरी सिंध में थी रहियो आहे। असां वटि डिफरेंट टेक्नोलॉजीज़ जा अॼु तमामु घणा एक्सपर्ट असां सां गॾु आहिनि जेके डिफरेंट फील्ड सां तालुक़ु रखनि था। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त उहे अॼु हिन प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहिनि। बेसिकली डिजिटल सिंध जो मक़सदु या उडार जो या स्टार्टअप सिंध जो या टेक सिंध जो या जेके बि दोस्तनि जा इनिशिएटिव आहिनि उन जो इहो आहे त असीं पंहिंजी यूथ खे गॾु खणी हलूं ऐं यूथ खे असीं गाइड कयूं त जेको इंडस्ट्री ऐं एकेडमिक गैप आहे त असांजो छोकिरो 4-5 साल एजुकेशन करे थो अचे, उन खां पोइ बि इंडस्ट्री में छो नथो इन थी सघे, उन जा छा रीज़न आहिनि, छा सिलेबस अपडेटेड न आहे या के एकेडमिक इशूज़ आहिनि या हुननि खे टेक्निकल स्किल नथा सेखारिया वञनि। त हीअ अलहमदुल्ला अॼु असां सभु दोस्त पाण में गॾु थिया आहियूं उडार जे ताउन सां, स्टार्टअप सिंध जे ऐं ॿिया दोस्तनि जा जेके प्लेटफॉर्म आहिनि उन ताउन सां। त जेको आहे सभु दोस्त पंहिंजा व्यूज़ ॾींदा, सभिनी दोस्तनि पंहिंजा कुझु व्यूज़ ॾिना आहिनि। त असां ही पूरी सिंध जे यूथ खे मैसेज ॾियूं था हिन प्लेटफॉर्म तां त पंहिंजे स्किल्स खे सुधारियो, अॻिते वधो। ही उडार जी टीम, ही स्टार्टअप सिंध, ही टेक सिंध, जेके बि दोस्तनि जा प्लेटफॉर्म आहिनि, सभु तव्हांजे लाइ आहिनि, तव्हांजी मदद लाइ 24/7 अवेलेबल आहिनि। तव्हांखे को बि जेको आहे सो क्यूरी अचे थी उहा तव्हांजी इंशाअल्लाह ताला हल कई वेंदी।